मूंखे लॻंदो आहे त सभिनि खां वधीक जेको इन सभिनी शयुनि जो असरु थींदो आहे न, उहो हथनि ते वधीक थींदो आहे। मूंखे त पंहिंजा हथ चहिरे खां वधीक सुठा लॻंदा आहिनि, साफ़ सुथरा थी वेंदा आहिनि, सुठा थी वेंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां तव्हांजी दुआ सां बिल्कुलु ठीकु आहियां जी। अॼु आउं पंहिंजो हिकिड़ो तव्हां सां अहिड़ो मैजिकल पाउडर शेयर कयां थी जेको आउं पाण यूज़ कंदी आहियां, जंहिं मुंहिंजी स्किन ते तमामु घणो अल्हम्दुलिल्लाह फ़ाइदो ॾिनो आहे मूंखे। त जेकी शइ मूंखे फ़ाइदो ॾींदी आहे त मुंहिंजी दिलि कंदी आहे तव्हां सां ज़रूरु शेयर कयां उनखे। त अॼु आउं ज़िक्र कयां थी मुलठी पाउडर जो। जी मुलठी एड़ी आहे जो तक़रीबन माण्हुनि जे घर में हूंदी आहे, मुंहिंजे घर में त हूंदी आहे हमेशह। इन कुझु गले जे लाइ बि यूज़ थींदी आहे, गले में सूरु हुजे, का तकलीफ़ हुजे त असीं पंहिंजो स्टिक बि यूज़ कंदा आहियूं ऐं पाउडर बि यूज़ कंदा आहियूं। त आउं पंहिंजो इलाही टाइम थी वियो आहे त पंहिंजी स्किन जे लाइ मुलठी जो पाउडर यूज़ कयां पई। कीअं कयां पिया तव्हांखे उहो ॾेखारींदसि, तव्हां छा शयूं ठाहींदी आहियां उहो ॿुधाईंदसि। मुलठी असांजी स्किन जे लाइ ओवरऑल असांजी पूरी हेल्थ लाइ तमामु घणी सुठी आहे, चाहे असीं हुनखे पंहिंजे वारनि में लॻायूं, असीं हुनखे खाऊं या असीं हुनखे पंहिंजे चहिरे ते लॻायूं। त सभिनी शयुनि लाइ मुलठी तमामु घणी सुठी हूंदी आहे। जिन खे एक्नी वग़ैरह रहे थी, अल्हम्दुलिल्लाह मूंखे त न आहे थींदी, मुंहिंजी स्किन साफ़ ई रहंदी आहे, मूंखे इन करे मेकअप न आहियां कंदी। इन जे लाइ का बि अगरि शइ मां पंहिंजे चहिरे जे लाइ यूज़ कयां त मुंहिंजे चहिरे ते जल्दी असरु कंदी आहे, जो मुंहिंजो चहिरो मेकअप खां पाक हूंदो आहे। ऐं बेस वेस कुझु बि कोन लॻायां पंहिंजी स्किन ते। सो पंहिंजो जिन खे एक्नी वग़ैरह आहे उन्हनि में इन्हनि खे फ़ाइदो ॾींदी। उनखां पोइ जेके निशान रहिजी वेंदा आहिनि असांजे स्किन ते उहे साफ़ु कंदी। मुंहिंजे चहिरे ते निशान थींदा आहिनि जॾहिं आउं कुकिंग कंदी आहियां त जेके ऑयल जा छंडा वॾा हूंदा आहिनि उहे अची मुंहिंजे चहिरे ते लॻंदा आहिनि, त मुंहिंजे चिक्स ते ब्लैक निशान थी वेंदा आहिनि न, डॉट वांगुरु। त उहे मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह इन जे इस्तेमाल सां इलाही हद ताईं आस्ते थी ख़तमु थी आहे। बसि इहो त का बि शइ पंहिंजो मैजिक न आहे जो तव्हां हणो ई तव्हां ते असर थिए। हर शइ खे असांजे मथां असरु करण जे लाइ, चाहे असीं कंहिंजे लाइ बि यूज़ कयूं, वारनि जे लाइ, स्किन लाइ, हेल्थ जे लाइ, त टाइम लॻंदो आहे। एटलीस्ट 15-20 ॾींहं ज़रूरु ॾींदा की हर शइ खे, पोइ उहा असरु कंदी आहे। ऐं मूंखे ही मुलठी पाउडर यूज़ कंदे इलाही महीना थी चुका आहिनि, त मुंहिंजो ॾाढो सुठो रिज़ल्ट ॾिठो पंहिंजी स्किन ते बि, पंहिंजे हथनि में बि। त आउं तव्हांखे ॾेखारींदी आहियां यूज़ कीअं कंदी आहियां, तव्हांखे आउं ॾेखारींदसि हुन में ॿियूं कहिड़ियूं शयूं एड कंदी आहियां, तव्हांखे उहे बि ॾेखारींदसि। सियारो हले पियो, असांजी स्किन इलाही ड्राई थी वेंदी आहे, त ड्राइनेस लाइ तमामु सुठो आहे इहो। तव्हांजी स्किन अगरि ड्राई थी वञे त उन लाइ सुठो आहे, स्किन खे सॉफ्ट वग़ैरह रखे थो, मुलायम रखे थो असांजी स्किन खे। इन सां वरी ॿ शयूं ठाहींदसि। हिकिड़ो इन सां ठाहींदी आहियां पंहिंजो फेस वॉश, जेको एवरी डे इहो यूज़ कंदी आहियां। त फेस वॉश इलाही महीना थिया आहिनि मां यूज़ करणु छॾे ॾिनो आहे, ऐं सिर्फ़ु इहो यूज़ कंदी आहियां पंहिंजे स्किन जे लाइ। त हिकिड़ो असीं यूज़ कंदासीं पंहिंजो फेस वॉश, ऐं इन सां ठाहींदे हिकिड़ो फेस पैक ठाहींदसि। त इहे ॿई शयूं मुलठी सां गॾु ॿियूं कहिड़ियूं शयूं एड थींदियूं, त हलो मां तव्हांखे ॾेखारियां थी, तव्हां बि ॾिसो ऐं पोइ पंहिंजो यूज़ करे पोइ मूंखे ॿुधाइजो। फ़िलहालु त ॾिसो ठहंदियूं कीअं। फेस पैक ठाहिण जे लाइ असां हिकु साफ़ जार में विझंदासीं 1 टेबल स्पून एलोवेरा जेल, 1 टेबल स्पून फ्लैक्सीड जेल ऐं 1 टेबल स्पून असीं हिन में विझंदासीं मुलठी पाउडर। इन्हनि टिनिनि शयुनि में कुझु ड्रॉप जोजोबा ऑयल जा वेंदा। अगरि तव्हां वटि जोजोबा ऑयल हुजे त उहो यूज़ कयो, अगरि आलमंड ऑयल हुजे उहो यूज़ कयो। अगरि ॿई न आहिनि त का ॻाल्हि कोन्हे, तव्हां स्किप करे छॾियो। मूंखे जोजोबा ऑयल इलाही सुठो लॻंदो आहे स्किन ते, ऐं जो नाइट में मसाज बि कंदी आहियां त मूंखे इन जा रिज़ल्ट ॾाढा सुठा मिलिया आहिनि, इन जा बि इन लाइ यूज़ कयां थी। बट अगरि तव्हां वटि न आहे त इहे टे शयूं बि सही आहिनि, बहितरीनु आहिनि। त इन्हनि टिनिनि शयुनि खे चङे नमूने मिक्स करे ऐं हिकु हफ़्ते जे लाइ तयारु करे रखी छॾियो। एवरी डे तव्हां पंहिंजो फेस वॉश करण खां पोइ इहो लॻायो, तव्हांखे हूअं ई रिज़ल्ट तमामु घणा सुठा मिलंदा। फ्लैक्सीड जेल जेकी आउं फ्रेश कढी रखंदी आहियां पंहिंजे वारनि लाइ, बाक़ी जेके बचनि त पंहिंजे वारनि लाइ यूज़ कंदी आहियां। त इहो बि पंहिंजो मूं फ्रेश ई उनमहिल कढी हुई 2 टेबल स्पून फ्लैक्स सीड्स खणी उनमें 1 कप पाणी विझी हुनखे मूं थोरो बॉइल कयो। जॾहिं जेल तयारु थी वई त हुनखे छाणे ऐं पोइ मां पाण वटि रखी छॾियो। त इहो मां हिकु हफ़्ते लाइ रखंदी आहियां, न को जो इहे शयूं जेके फ्रेश शयूं हूंदियूं आहिनि न, चाहे तव्हां फ्रिज में रखो जल्दी ख़राबु थी वेंदियूं आहिनि। जी त हाणे असीं ठाहियूं पिया फेस वॉश। इन लाइ असांखे 1 टेबल स्पून मुलठी पाउडर खपे ऐं 1 टेबल स्पून हिन में वेंदो योगर्ट दही। बसि इहे 2 शयूं सिर्फ़ु हिन में वेंदियूं आहिनि। 2 शयूं तव्हां कमाल जे तव्हां पाण यूज़ कंदा त पाण कमाल ॾिसिजो त छा कमाल कंदियूं 2 शयूं सिर्फ़ु तव्हांजे चहिरे ते। इनखे सही नमूने मिक्स करे तव्हां इनखे पंहिंजे फ्रिज में विझी रखी छॾियो। मतिलबु इनखे रोज़ ठाहिण जी का ज़रूरत कोन्हे। आउं त हिकु दफ़ो इहो बि ठाहे रखंदी आहियां ऐं पंहिंजो पूरो हफ़्तो यूज़ कंदी आहियां। हफ़्ते खां पोइ वरी आउं ठाहींदी आहियां। जी 2 शयूं घर में हूंदियूं आहिनि, योगर्ट बि तक़रीबन, दही हर कंहिंजे घर तक़रीबन रोज़ ई ईंदी पई आहे या पई हूंदी आहे। सो करे 2 शयूं तयारु करे ऐं पंहिंजो तव्हां हिकु हफ़्ते लाइ फ्रिज में रखी छॾियो ऐं पोइ यूज़ कंदा रहो। चाहे तव्हां नाइट में बि यूज़ करे सघो था, अगरि तव्हांखे वधीक सुठो रिज़ल्ट खपे त तव्हां नाइट में बि यूज़ करे सघो था। जीअं त हिनखे पंहिंजो चहिरे ते लॻाईंदासीं कि थोरो चहिरो पंहिंजो आलो करे
ऐं पूरे चहिरे ते पहिरीं जेको पाण ठाहियो आहे फेस वॉश हल्को पूरे चहिरे ते हणी ऐं पोइ तव्हां अधु मिंट लाइ 1 मिंट लाइ पंहिंजे हथनि जो मसाज कयो जेसिताईं तव्हांजी स्किन ते भले लॻो पियो हुजे। ऐं तव्हां हथनि ते मसाज कंदा तव्हांखे एॾो मतिलबु तव्हांखे पंहिंजा हथ एॾा सुठा लॻंदा जॾहिं तव्हां पंहिंजो वॉश कंदा तव्हांखे ॾाढा मूंखे पंहिंजे फेस खां वधीक पंहिंजा हथ सुठा पिया लॻंदा आहिनि। ऐं पोइ हुनखे तव्हां पंहिंजे चहिरे ते हल्को हल्को स्क्रब करणु शुरू कयो, हल्को हल्को हुनखे मसाज ॾियो पंहिंजे चहिरे खे, त पंहिंजो जेके डेड स्किन हूंदी, वाइट हैंड्स ब्लैक हैंड्स हूंदा, कुझु बि हूंदो तव्हांजे चहिरे तां पंहिंजो आहिस्ते आहिस्ते उहो रिमूव थी वेंदा, तव्हांजो चहिरो बिल्कुलु साफ़ु थी वेंदो। त 1 या 1.5 मिंट लाइ तव्हां पंहिंजे चहिरे ते मसाज करियो, उनखां पोइ वॉश करे ऐं पोइ तव्हां पंहिंजो फेस पैक जेको आहे उहो तव्हां पंहिंजे चहिरे ते हणी छॾियो। पर इनखे पूरो ड्राई न कजो, हल्को हल्को बसि ड्राई थिए, उनखां पोइ इनखे वॉश करे छॾिजो। त तव्हांखे पाण ई हिकु हफ़्ते जे अंदरि ई तव्हांखे पाण हिकु बहितरीनु रिज़ल्ट नज़र ईंदा। ऐं अगरि तव्हांखे लॻे त मुंहिंजे चहिरे ते पंहिंजो मां को पंहिंजो फ़िल्टर यूज़ कयो त फ़िल्टर न, मुंहिंजे वॉश में हुई तमामु घणी रोशनी हूंदी आहे त मूंखे को फ़िल्टर यूज़ करण जी एक्स्ट्रा लाइट लॻाइण जी ज़रूरत नाहे पवंदी, मुंहिंजे वॉश में इलाही लाइट्स लॻियल आहिनि, एक्स्ट्रा ई लॻियल आहिनि। सो ख़ैर पंहिंजो हिनखे हल्को हल्को मसाज करे ऐं असीं हिनखे रिमूव करे छॾींदासीं, त तव्हां पाण पोइ ॾिसंदा तव्हांखे पाण पंहिंजे चहिरे में इन्हनि सभिनी शयुनि खां पोइ फ़र्क़ु पाण फील थी वेंदो। ऐं उनखां पोइ जेको बि तव्हां वटि मॉइस्चराइज़र क्रीम हुजे जेके तव्हां यूज़ कंदा हुजो, तव्हांजी फेवरेट का बि हुजे तव्हां उहा यूज़ कयो। ऐं पंहिंजो एॾी महांगियूं क्रीमूं न आहियां यूज़ कंदी, ऐं त सिंपल हिकिड़ी जॉनसन फेस क्रीम यूज़ कंदी आहियां, जो इहा ई मूंखे सूट कंदी आहे। तव्हां बसि इहा सिंपल इहा क्रीम हणंदी आहियां पंहिंजे फेस ते, उनखां पोइ पंहिंजो सन ब्लॉक ज़रूरु लॻाईंदी आहियां, चाहे मां घर में हुजां घर खां ॿाहिरि वञा, जो मूंखे कुकिंग करणी हूंदी आहे ऐं उहा बि हिकु तरह सां हीट ई आहे जेके असांजे चहिरे खे लॻे थी, त उनजे लाइ मां उहो लाज़मी यूज़ कंदी आहियां कुकिंग खां पहिरीं, त मूंखे उहा सूट कंदी आहे। ऐं मूंखे लॻंदो आहे जे अंदरि पंहिंजो बेस वग़ैरह थोरो हल्को हल्को मिक्स हूंदो आहे, मूंखे फील थींदो आहे, बाक़ी अलाह खे ख़बर। सो बसि उहा मां हणंदी आहियां, बसि इहे उहे शयूं मुंहिंजियूं हूंदियूं आहिनि जेके मूंखे इन फेस पैक ऐं फेस वॉश खां पोइ लॻाइणी हूंदियूं आहिनि। बसि इन जे मुसलसल यूज़ सां तव्हांखे पाण ई पंहिंजो चहिरो एॾो पिंकी पिंकी फील थींदो, चहिरे ते ग्लो ईंदी हिकिड़ी ऐं शाइन ईंदी, तव्हांखे पाण पंहिंजो चहिरो पाण ई पियो वणंदो। जे मूंखे ॾाढा सुठा रिज़ल्ट मिलिया त इन लाइ मूं तव्हां सां बि शेयर कयो। जी, त तव्हां ॾिठो त हीउ पंहिंजो ठहंदो कीअं ऐं पोइ यूज़ कीअं थींदो, मूं स्किन ते कीअं हुयो, तव्हां ॾिठो ईअं ई हणिजो। पर का बि शइ इस्तेमालु करण खां पहिरीं पंहिंजो टेस्ट ज़रूरु कजो, जो इन करे जॾहिं तव्हां हणंदा न त हीअ तव्हांखे स्क्रब वांगुरु फील थींदो, जिन जा थोरा दाणा दाणा तव्हांखे फील थींदो, उनजे करे स्किन साफ़ु थी वेंदी आहे, जो वाइट हेड्स हुजनि ब्लैक हेड्स हुजनि सभु निकिरी वेंदा आहिनि। त इन लाइ मूंखे त ख़ैर ॾाढो सुठो लॻो, पर वरी मां चवंदा आहिनि की मुंहिंजी स्किन सेंसिटिव आहे, पोइ बि मूंखे न सूट कयो, त मतिलबु पोइ हर तरह जी स्किन खे करे सघे थो। पर पोइ बि जॾहिं तव्हां यूज़ कयो त पहिरीं पंहिंजी स्किन ते हुनखे ट्राई ज़रूरु कजो, मतिलबु फेस ते लॻाइण खां पहिरीं ट्राई कजो हुनखे, उनखां पोइ यूज़ कजो, त मे बी सूट न करे तव्हांखे या छा। लेकिन मुंहिंजे ख़्याल में जेके असीं हर्बल जेके बि शयूं यूज़ कयूं था उहे एॾियूं नुक़सानदेह हूंदियूं न आहिनि, मूंखे त अल्हम्दुलिल्लाह कॾहिं की अहिड़ी शइ नुक़सानु न आहे ॾिनो। त हीअ ज़रूरु यूज़ कजो। अगरि तव्हां जेको फेस पैक आहे तव्हांखे रोज़ु नथा यूज़ करे सघो, त तव्हां भले 2 ॾींहंनि खां पोइ यूज़ कयो, लेकिन कोशिशि करियो त 10 ॾींहंनि जे अंदरि ई ख़तमु करे छॾियो। इन करे जो हिन में जेको फ्लैक्स सीड जेल आहे उहा असां फ्रेश विधी आहे, ऐं इहा घणे टाइम रखण सां ख़राबु थी वेंदी आहे। ऐं त इहा जेल ठाहे रखंदी आहियां त पंहिंजो हफ़्ते 10 ॾींहंनि में ख़तमु करे छॾींदी आहियां इनखे यूज़ करे। बाक़ी जेकी तव्हां ॾिठी बोटल में बची वई उहा पंहिंजो वारनि में हणंदी आहियां, जो वारनि जे लाइ बि फ्लैक्स सीड तमामु घणो सुठो आहे। त जेके बि शयूं आहिनि ओवरऑल असांजी स्किन लाइ हुजनि, वारनि लाइ हुजनि, सभिनि शयुनि लाइ तमामु घणियूं सुठियूं हूंदियूं आहिनि। त हिकु दफ़ो ट्राई करे ज़रूरु ॾिसिजो, उमेद थी की तव्हांखे फ़ाइदो ज़रूरु ॾींदो, तव्हांजी स्किन खे ज़रूरु तव्हांजे चहिरे खे ज़रूरु फ़ाइदो ॾींदो, ऐं तव्हांजी स्किन बि शाइन कंदी, जेको मूंखे 100% यकीन आहे त ज़रूरु कंदी। उमेद थी कयां त हमेशह वांगुरु तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पसंदि अचे त सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सो चलो मूंखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।